सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। पाण सिंध जे तारीख़ ते मुख़्तलिफ़ रुखनि सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। तव्हांखे सिंध जी तारीख़, जाग्राफ़ी, मागनि मकाननि, ज़ातियुनि ऐं बिरादरियुनि, इन सां गॾोगॾु मशहूरु जेके शख़्सियतूं आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि में जिन जो अहम किरदारु रहियो आहे, उन बाबति तव्हांखे आगाह कंदा रहिया आहियूं। पंहिंजी कोशिशि आहे त सिंध बाबति सही ऐं सची सरबस्ती मालूमात तव्हां ते पहुचायूं। तव्हांखे फ़क़ति एतिरी गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। अॼु पाण सिंध ते मुग़लनि जे कब्ज़े खां पोइ पैदा थियल सूरत हाल बाबति ॻाल्हाईंदासीं त मुग़लनि सां सिंधी माण्हुनि कीअं जंगजोटी, कहिड़े नमूने मज़ाहमत कई, किथे किथे ॿाहिरियन लश्कर खे कब्ज़े आवर, हमले आवर लश्कर खे रुक जा चवण चबाया, उन बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। हिकिड़ो अहम तमामु मुग़ल दौर जो हिकिड़ो अहम वाक़ियो आहे महिमाननि जी गिरफ़्तारी। मुग़लनि जॾहिं महिमाननि जी, सिंधी हिकिड़े ॻोठ में आयल महिमाननि जी गिरफ़्तारी कई त उन्हनि माना सिंधी माण्हुनि महिमाननि जी गिरफ़्तारी ऐं क़त्ल ते कहिड़े नमूने मुग़लनि खां इंतक़ाम वरितो, बदिलो वरितो, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी माण्हुनि हर तरीक़े सां पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त कई, पंहिंजे वतन जी सलामतीअ लाइ कोशिशूं कयूं। हुननि मुग़लनि त छा पर उनखां अॻु अरगूननि ऐं तुर्खाननि जे कब्ज़े खे हिकु सेकंड, हिकु घड़ी क़बूल न कई, हुननि जी बालदस्ती क़बूल न कई। हमेशह विढ़ंदा आया मुख़्तलिफ़ क़बीला बिरादरियूं गॾिजी करे अकेला विढ़ंदा रहिया। गैर मुल्की तसल्लुत ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि जे ज़हन में, दिल में शदीद नफ़रत हुई। इन नफ़रत जो इज़हार हू हर मौक़े हमले आवारनि ते राता हणण, उन्हनि खे नुक़सानु पहुचाइण जे सूरत में ज़ाहिर कंदा हुआ। माथेलो परगि॒णो आहे, मीरपुर माथेले जो परगि॒णो आहे, उते अरबाब अब्दुल वाहिद, माथेले परगि॒णे जो अरबाब अब्दुल वाहिद टकर परगि॒णे जे लाखिरनि वटि महिमान थी आयल हुयो। माथेले जे सिंधी माण्हुनि ते बखर जे नवाब, मुग़ल नवाब हकीम सालिह खे सख़्तु कावड़ हुई जो उते जे अबड़नि ॿिनि मुग़ल एजेंटनि खे संदन साथियुनि समेत क़त्ल करे छॾियो हो। जॾहिं टकर परगि॒णे जे जागीरदार ताहिर महमद खे ख़बर पई त बखर जे नवाब जो हिकु वॾो लाखिरनि में आयल आहे, त हुन 80 फ़ौजियुनि जो लश्कर वठी अब्दुल वाहिद खे क़ैद करण लाइ लाखिरनि जे ॻोठ ते हमिलो कयो। जॾहिं लाखिरनि खे ख़बर पई त मुग़ल संदन महिमान खे क़ैद करण लाइ आया आहिनि, त हुननि सिफ़ूं साहे वरितियूं, सिफ़ूं सिधियूं करे वरितियूं, जंग लाइ तयारु थी विया। हुननि उन लश्कर खे, मुग़ल लश्कर खे घेरो करण लाइ विच में जेको पाणीअ जो हिकिड़ो बंदि हो उहो भञी छॾियो त जीअं लश्कर उतां टपी न सघे। जॾहिं लश्कर, मुग़लनि जो लश्कर पाणीअ जे घेरे में अची वियो त लाखिरनि मुग़ल लश्करनि ते तीरनि सां वसकारो करे ॾिनो। जे इन ई वेड़ में लाखिरनि मुग़ल जागीरदार समेत सॼी आयल फ़ौज
जी सत्यानाश करे छॾी, कंहिंखे बि ज़िंदह न छॾियो, कंहिंखे बि ज़िंदह न छॾियऊं। सभिनी मुग़लनि जी सॼी फ़ौज खे क़त्ल कयुनि, मारियुनि। उन खां पोइ संदन जेको सामान हुयो, घोड़ा हुया, उहे पंहिंजे कब्ज़े में कया। त माना महिमान जी गिरफ़्तारीअ ते, पंहिंजे ॻोठ में आयल महिमान जी गिरफ़्तारी ते सिंधियुनि महिमान नवाज़ीअ जो आला सबूत ॾिनो। अहिड़ो शायदि दुनिया में किथे हुजे या न हुजे, बहरहाल ही त तमामु वॾो वाक़ियो आहे त हिकिड़े महिमान जे गिरफ़्तारी ते सिंधी माण्हू मुग़लनि सां विढ़िया, मुहाॾूं अटकायूं ऐं उन्हनि जे लश्कर खे नाश करे छॾियऊं। अहिड़ा इंतिहाई तमामु घणा वाक़िया आहिनि जेके सिंधियुनि जी बहादुरी ऐं जुरत खे ज़ाहिर कनि। इहे वाक़िया आम माण्हुनि ताईं पहुचणु घुरिजनि, माण्हुनि खे ॿुधाइणु घुरिजे त सिंधी माण्हू हर दौर में विढ़िया आहिनि। दुनिया जे ॿियनि आज़ाद क़ौमुनि वांगुरु हुननि बि पंहिंजी आज़ादी ख़ुदि मुख़्तियारी बरक़रार रखण लाइ न सिर्फ़ु पंहिंजा सिर घोरिया आहिनि, पर ॿियनि जूं बि सिसियूं लाथियूं आहिनि। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।